नमस्ते दीदी। नमस्ते। दीदी तव्हां हिकु सवाल थी पुछां। हाँ त भक्तीअ में हाँ भॻवान खे पुछारींदा आहियूं कि भॻवान तूं अची असांजा दुख दर्द दूर कर, हाँ तूं ईंदो त असां तुंहिंजे मथां वारी वेंदासीं। हाँ इन जो छा अर्थ है? हाँ ॾिसो, वारी ॼाणनि मतलब सभु कुझु हुनखे ॾियणु, इहे ई थींदो आहे न। भई नंढे ॿारनि खे या हथ ईअं कंदा आहिनि न, भई हिनजे त मां वारी वञा, अर्थात पंहिंजो सभु कुझु हिनखे ॾेई छॾां। जी। जीअं वारिस पैदा थींदो आहे घर में ॿार, त माउ पीउ चईंदा आहिनि न हाणे त असांजो वारिस आयो आहे, असां सभु कुझु हिनजो ई आहे। हाँ। त भॻवान जे लाइ छो चईंदा आहियूं? छो जी पाण त भक्ति मार्ग में इहे शब्द उचारदा हुयासीं, भई तूं त तोसां ई सभु संबंध हूंदा, तुंहिंजे मथां असां सभु वारी छॾंदासीं, तूं ई मुंहिंजो माउ पीउ पति भाई बंधु दुख सां त चऊं था, लेकिन इहे ॻाल्हि पाण प्रैक्टिकल में सोचूं कि अगरि भॻवान पाण वटि ईंदो हेठि त छा पाण पंहिंजे सर्व संबंधनि सां मोह कढी करे भॻवान जेको चईंदो पंहिंजे माउ जे रूप में, पीउ जे रूप में, भाई जे पति जे रूप में, त पाण सभु कंदासीं? हाँ, भई अचे त ॿी ॻाल्हि आहे, लेकिन हिते ई पाण रोज भक्ति पाठ पूजा था करूं, भॻवान जो नाम था जपूं, उहो समय बि पाण केतिरो भॻवान खे था यादि करूं, केतिरो पंहिंजो ॿियनि ॻाल्हियुनि खे था यादि करूं, ॿियनि संबंधनि खे था यादि करूं, इहो ई पाण सोचूं न। त इहो जेको ॻायल आहे हिन जो यथार्थ अर्थ छा आहे कि अंदरि आत्मा वेही करे चए थी, छो जो पाण खे आत्मा जो ज्ञान न हुयो, पंहिंजी आत्मा जे पीउ जो बि ज्ञान न हुयो, जेको पाण खे हाणे परमात्मा अची ॾिनो अथई। त परमात्मा बाप चईंदा, तव्हां त चईंदा आहियो भक्ति मार्ग में मां ईंदमि त तव्हांजे मथां वारी वेंदमि, हाणे मां आयो आहियां, तव्हांखे बसि एतिरो ई त चवां थो कि पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे मूंखे यादि करो। इहो त कुझु बि नथो चवां न, परंतु पाण एतिरो बि नथा करे सघूं। सर्व संबंधन त दूर जी ॻाल्हि आहे, लेकिन आत्मा पंहिंजे बाप खे पीउ जे रूप में यादि करे, हुन रूप में एक्सेप्ट करे, हुन खां पोइ त सभु ॻाल्हियूं मञदी। वारी ॼाणनि मतलब जेको उहो चए थो उहो मां करां, ऐं मुंहिंजो सभु कुझु हुनजो, मुंहिंजो छा आहे? तन मन धन, जेका बि तन जा जेका बि संबंधी आदि आहिनि, जेकी बि वस्तु आदि आहिनि, जेकी तन सां जुड़ियल आहिनि, उहो सभु आहे न। त हाणे अगरि पाण खे सच्ची सच्ची परमात्मा जे मथां वारे वञिणो आहे त पाण खे अंदरि ई अंदरि कहिड़ो वीचार करिणो आहे? मन, भई सच्चे मन सां कि भई इहो तन बि तुंहिंजो थी, मन बि तुंहिंजो थी, धन बि तुंहिंजो थी। हाँ, त वारी ॼाणनि मतलब सभु कुझु तुंहिंजो, तन मन धन, और तन सां जेका संबंधी, छो जी संबंध कंहिंसां हूंदा आहिनि? शरीर सां ई त हूंदा आहिनि न। भई आत्मा इहो शरीर छॾे त माउ पीउ सभु संबंधी ख़तम थी विया हिते ई, त हिन तन सां जुड़ियल जेका संबंधी आहिनि उहो बि तुंहिंजा थी। ऐं सभु कुझु तुंहिंजो सम्झी करे हुनखे ट्रस्टी सम्झी करे संभालणो आहे। भई कंहिंजे घर में पाण किराए ते था रहूं त पाण खे ध्यानु रहंदो न, भई इहो मकान मालिक जो घर आहे, पाण बसि रहूं था, लेकिन हिते कुझु एक्स्ट्रा करे न सघंदा आहियूं, न हिनखे बिगाड़े सघंदा आहियूं, न एक्स्ट्रा कुझु करे सघंदा आहियूं, त केॾो ध्यान सां पाण सभु चीज कंदा आहियूं। त ईअं ई वारी ॼाणनि मतलब सभु कुझु तुंहिंजो संभालंदमि मां, लेकिन कीअं संभालंदमि? तुंहिंजो थी। हिन तन खे बि ओड़ो ई भोजन ॾियणो आहे, ओड़ी ई रीति सां हिनखे ध्यानु रखिणो आहे जीअं त ही कंहिंजो तन आहे? परमात्मा जो। हाँ, मन में ओड़ा ई वीचार करणा आहिनि जीअं परमात्मा पाण खे शिक्षा थो ॾे। मन में वीचार था शुद्ध वीचार, कंहिंजे लाइ बुरो उल्टो सीधो निर्विकारी, कोई भी विकारी संकल्प भी न हुजे।
अच्छा एतिरो पाण खे ध्यानु रखिणो आहे। ऐं धन जेको पाण वटि आहे उहो बि पाण जॾहिं बि कम में लॻायूं था, छोकी परमात्मा त निराकार आहे न, उनखे त पंहिंजो धन छा कंदो तव्हांजो धन। लेकिन इहो धन बि परमात्मा जो आहे, त मां धन बि उन रीति सां संभाले करे यूज़ कंदमि, किथे फालतू ख़र्च न कंदमि। ऐं संबंधी आदि आहिनि सभु परमात्मा जा आहिनि। इहो मुंहिंजो ॿार, मुंहिंजो पति, मुंहिंजो भाउ भेण जेकी बि आहिनि, इहे सभु कंहिंजा आहिनि? परमात्मा जा ॿार आहिनि। छोकी सभिनि जे अंदरि आत्मा आहे न। आत्मा जे नाते ॾिसो त सभु भाउ थी विया, भले तव्हांजो पति आहे, लेकिन आत्मा जे नाते त तव्हां ॿई भाउ आहियो न। शरीर जे नाते तव्हां पति पत्नी आहियो, माउ पुट आहियो, या भेण आहियो। त इहे जॾहिं एतिरी स्मृति रहंदी, तॾहिं इहो जो गायन आहे, भई तूं ईंदे त असां तुंहिंजे मथां वारी वेंदासीं, तूं जेको चईंदे असां उहो कंदासीं, तूं जीअं हलाईंदे, जेको खाराईंदे, जाते बि पीआरदे, जाते बि रहण लाइ चईंदे उते रहंदासीं। त इहे सभु कॾहिं जो ॻायल आहे? इहो हाणे जो ॻायल आहे, जॾहिं निराकार परमात्मा अची करे पाण खे इहो ज्ञान थो ॾे, ये समझ तो दे कि कीअं तव्हां मुंहिंजे मथां वारी वञो, करो सभु कुझु तव्हां, लेकिन ट्रस्टी ठही करे, ऐं कंहिंजी मत ते हली करे, कंहिंजी राह ते हली करे, परमात्मा जी राह। भई मकान मालिक जो घर हूंदो त मकान मालिक जीअं चईंदो उनखे घर खे तव्हांखे हूअं ई सभु कुझु करिणो पवंदो। उन रीति ई तव्हांखे टाइम ठाहिणो पवंदो, घर में अचण वञण जो, सभु कुझु करण जो। रिस्ट्रिक्शन त हूंदा आहिनि न भई न। ईअं ई तव्हां सभु कुझु वारे छॾियो परमात्मा जे नाम ते, छोकी हाणे परमात्मा खे मां सॾु कयो, हाणे अची वियो, त सभु कुझु ॾेई करे कीअं हलणो आहे, जीअं परमात्मा बाप चए थो। त हिनखे चइबो आहे वारी वञी। त भक्ति मार्ग में त बिना समझ सां चएसि न, लेकिन हाणे परमात्मा आया आहिनि त हुनजो अर्थ बि था ॿुधाइनि ऐं पाण खे मत बि था ॾियनि कि कीअं हलो हाणे। तॾहिं इहो पक्को जेको तव्हां वाइदो कयो, हिनजो मतिलबु निभायो। ठीकु आहे? जी दीदी। हा, थैंक यू।